अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपां। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी लॻ हिंदू नारी राजकुमारी जे बेगुनाह क़तल थियण ते संदसि वारसनि सां इज़हार यकजहती लाइ ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जो वफ़द मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो जी क़यादत में संदसि तॾे ते पहुतो। वारसनि जो इंसाफ़ लाइ दाहूं ह्यूमन राइट्स तरफ़ां 3 वकीलनि जो पैना जोड़ियो वियो जेको फ्री केस लड़ंदा। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जो हिकु वफ़द मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो, सीनियर वाइस चेयरपर्सन आपा ज़ुबैदा गांगरो, लायर विंग लाड़काणो जी सदर सलमान मुश्ताक भुट्टो, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अमन जलील रुक, सीनियर नायब सदर लेडीज़ विंग सिंध शहनाज मंगी, सुगंध मंगी, डिवीज़नल सीनियर नायब सदर मोहम्मद अली मेमुण, राशिद इलियास यूनुस बारो, हाफिज़ गुलाम मुजतबा ज़ंगेजो, आज़ाद अजीब मंगी, भंवर कुमार, शंकर ला अल अकबर उदासी जी क़यादत में वफ़द नाहक क़तल थियल नारी पूजा कुमारी जे वारसनि सां हमदर्दी लाइ रोहड़ी जे ओड ॻोठ पहुता, जिते मक़तूल पूजा कुमारी जे वालिद सां दुआ घुरण बाद यकीन ॾियारो त जवाबदारनि खे क़ानूनी मूजिबि सज़ा ॾियारण लाइ 3 रुकनी वकीलनि जो पैनल केस जी मुफ़्त पैरवी कंदो। ह्यूमन राइट्स तरफ़ां मुकमल सपोर्ट जो यकीन ॾियारियो वियो। हुननि वधीक चयो त ह्यूमन राइट्स हर मज़लूम सां गॾु आहे ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ आहे।